चाचा तू पूजा में हाँ मेरा बाबा पुत्र मेरा बच्चा प्यू सरवेंद से टेंशन ना करना एकड़ा मतलब एरे देख पुट ए मोबाइल जी देख बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुझा सोशल मीडिया जा दोस्तों जिते जिते ही मुझो आवाज़ पहुंचे तो सभिनी दोस्तन के मुझे पारां लख लख सलाम। मुझा दोस्तों इन वक्त ही अवां ॾिसो पिया तव्हांजे साम्हूं हिकिड़ी नंढड़ी मासूम छोकिरी वेठी आहे जंहिंखे को खरकार पंहिंजे घर जे अॻियां बीठल हुई त इन जूं अखियूं ॿधी खणी वियो, 1 2 मोआ पर छोकिरी जा भाग भला हुया, वरी कंहिं अहिड़े माण्हू ॾिसी वरितो जंहिंजे करे उहो खरकार हिन खे रोड ते छॾे भॼी वियो। उते असां जेके हिकिड़े बहितरीनु दोस्त खे मिली, उहो दोस्त जेको असां वटि मोटरसाइकिल ते खणी हिते अची पहुतो आहे। छोकिरी पंहिंजो नालो राबिया बी ॿुधाए थी। हिन जो चवणु आहे त मां मोहम्मद रमज़ान जी धीउ आहियां ऐं ॻोठु दरिया ख़ान लगारी ॿुधाए थी पई। उन जे लाइ असां हिते कोशिशि कई, मिस्टर अज़हर लगारी ऐं ॿिया दोस्त बि असां वटि अची विया, जन सुञाणप कई आहे, छोकिरी बि उनखे सुञाणे थी पई। असां हिन महिल SHO दाद लगारी ऐं ॿियनि दोस्तनि खे चवंदासीं त अव्हां अहिड़नि माण्हुनि ते नज़र रखो। अहिड़ा माण्हू कहिड़ा आहिनि जेके नंढनि ॿारनि खे पंहिंजे घरनि जे अॻियां खेॾंदे उन जूं अखियूं ॿधी खणी था वञनि। ईअं न हुजे ईअं हर रोज़ हिकिड़ो ॿार हमेशह कंहिंजो अॻुवा थींदो रहे ऐं माण्हुनि जे लाइ मसइला पैदा थींदा रहनि। उन खां बहितर आहे त SHO दाद लगारी इन पासे ॾे तवजा ॾे त ही केरु आहिनि ऐं कहिड़ा माण्हू जेके ॿारनि खे अॻुवा कनि था पिया। उन सां गॾोगॾु छोकिरी राबिया बज़िद बीठी आहे, मूंखे पंहिंजे घर पुॼायो। असां मिस्टर सदोरे पिताफ़ी खे रिक्वेस्ट कंदासीं जेको मोटरसाइकिल ते आहे, असां उनखे चऊं था त तूं नंढड़ी खे घर पुॼा, उहा ज़िम्मेवारी असां दोस्तनि जी आहे, तोखे केरु कुझु बि न चवंदो। उनजे लाइ सदोरे पिताफ़ी महिरबानी कई आहे, पर उनखे अॻु में जेकी बि हिन जा वारिस ॾिसनि था पिया ॿुधनि था पिया उन्हनि खे बि असां हिदायत कंदासीं त उहे पंहिंजे नंढड़नि ॿारनि ते अखि रखनि, ख़्यालु रखनि त उहो कहिड़ो माण्हू आहे जेको तव्हांजे घरनि में अचे थो, को हिकिड़ो पेनू फ़क़ीर जी सूरत में अचे थो या को घोड़ियो जे शयूं विकिणण ईंदा आहिनि या उन शक्ल में अचे थो पियो। तव्हां इन्हनि माण्हुनि ते नज़र रखो, उहे कहिड़ा माण्हू जेके अव्हांजे मासूम ॿारनि खे अगवा कनि था पिया। हाणे ही मासूम निकिरी जेके इन ताईं हिरासत में वेठी आहे। बाबा तेरा नाम क्या है? बाबा तेरा नाम क्या है? बाबा राबिया कंहिंजी धीउ आहीं? रमजान किथां थोरा ॻोठ कहिड़ा आहे? बाबा फतेहपुर फतेहपुर दरिया खान लगारी जे ॻोठ वेठो न भलके रे भलके हो। अच्छा तेरे चाचे कहता ना तेरा भेरा को है हां ना क्या है? इकडे दा कुर्बान इकडे दा इमदाद इकडे दा मीरान इकडे दिलबार। ही नंढड़ी ॿुधाए थी मुंहिंजा भाउ आहिनि जेके, हिकु जो नालो कुर्बान आहे, ॿिए जो इमदाद आहे, टियों ये दिलबार दिलबर। इहे जी मुंहिंजा भाउ आहिनि। मां जेको फतेहपुर जे ॻोठ में वेठी आहियां उन जे लाइ तव्हां दोस्तनि खे मां ही लाइव ते ॿुधायां थो पियो। सभिनी खां पहिरीं असांजे इलाइक़े में जेके पेरेंट्स वालदेन आहिनि, मां उन्हनि खे अपील कंदुसि त उहे पंहिंजे घरनि ते पंहिंजे घरनि जे गिर्द नज़र रखनि। अहिड़ा कहिड़ा माण्हू जेके अचनि था पिया खरकार जी शक्ल में, उहे असांजे ॿारनि खे अगवा कनि था पिया ऐं पंहिंजे ॿारनि खे अगवा थियण खां बचायो। ॿारनि जे मथां नज़र रखो ऐं हीअ न्याणी बि अव्हां जी हिकिड़ी ख़ुशकिस्मती आहे जो को अहिड़ो माण्हू मिली वियो आहे जो उनजे ख़ौफ़ खां न्याणी खे छॾे उहे भॼी विया आहिनि। उहा न्याणी असां ताईं हिते पहुती आहे। असांजी कोशिशि आहे हिन वक़्तु ही मिस्टर अज़हर लगारी बि बीठो आहे जंहिं नंढड़ी जी मालिकी कई आहे। अज़हर लगारी तव्हां हिनखे सुञाणो था? जी जी साईं। हा साईं, हां साईं, वाकई इन ॻोठ जी आहे? हां बिल्कुल आहे, फतेहपुर जी आहे, असां राहकिन। अच्छा मोहम्मद रमज़ान खे तव्हां सुञाणो था? हां जी जी सुञाणो। अच्छा तव्हां त सुञाणो था मोहम्मद रमज़ान वारे? अच्छा हाणे नंढड़ी खे घर पुॼाइण जे लाइ छा सदोरे पिताफ़ी खे ॾियूं त घर पुॼाए अचुसि? बिल्कुल ना ना चाचल चढ़ वञ न, चाचल हल। शाबाश चा आखिर चा आखिर ओ अस्कर एक मिनट प्यूलो लंदे था 5 मिनट ना ना एक मिनट करो। SHO दाद लगारी SSP घोटकी अनवर अली खेतरान साहब खे मां रिक्वेस्ट कंदुसि त अहिड़नि माण्हुनि ते नज़र रखो जेके माण्हू शयूं खणी था वञनि ॻोठनि में, पर उन्हनि जा इरादा ॿिया हूंदा आहिनि। उहे मासूम ॿारनि खे अगवा करण जे लाइ वञनि था या कुझु गदागर फ़क़ीर जेके आहिनि, पेनू फ़क़ीर, पोइ उन्हनि में हिंदू बि अचनि था, मुस्लमान बि अचनि था, अलाए किथां किथां जा, को उमरकोट जो, को किथां जो, को किथां जो। उन माण्हुनि जा इरादा इहे हुजनि था उहे घरनि जे अॻियां बीठल मासूम ॿारनि खे अगवा करे भॼी था वञनि। चाचे को लिखन भला एरिया वञण एरिया उन जे लाइ अहिड़नि माण्हुनि ते नज़र रखो ताकी असांजा ॿारड़ा जेके मासूम न्याणियूं या नंढड़ा ॿिया पुटड़ा उहे अगवा थियण खां बची वञनि। ऐं ॿिए बि जेकर आहिनि नंढड़ी खे बि
नंढड़ी खे बि जेकर न छॾियो वञे शायदि नंढड़ी जा वालदेन सॼी उमिरि परिया कुमारी जी वालदेन वांगुरु सिर्फ़ु पंहिंजे घर में या क़ुर लोड़ींदा रहिजी वञनि हा पर हिन खे या मासूम न्याणी वरी हथ न अचे हा उन जे लाइ बहितर आहे तव्हां पंहिंजी औलाद ते बि नज़र रखो ऐं पुलिस खे इंतिज़ामिया खे बि अहिड़े पासे तवजो ॾियणु खपे ऐं नोटिस वठणु खपे अहिड़ा माण्हू कहिड़ा आहिनि जेके असांजे ॿारनि खे अगवा कनि था पिया वॾी महिरबानी फोन आ गया